ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन। कराची सिंध हुकूमत तरफ़ां कामरनि जूं मुक़ररियूं ऐं बदिलियूं नोटिफिकेशन जारी। घरू खाते जे एडिशनल लियाकत भट्टीअ खे बदिली करे बल्दियात खाते जे एडिशनल सेक्रेटरी लॻायो वियो। पॉपुलेशन वेलफेयर खाते जे एडिशनल सेक्रेटरी फरहान काज़ी खे बदिली करे घरू खाते जो एडिशनल सेक्रेटरी मुक़ररु कयो वियो। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन, जेका हिकु दफ़ो ॿीहर दोहराईंदा हलो। कराची सिंध हुकूमत तरफ़ां कामरनि जूं मुक़ररियूं ऐं बदिलियूं नोटिफिकेशन जारी। घरू खाते जी एडिशनल लियाकत भट्टीअ खे बदिली करे बल्दियाती खाते जो एडिशनल सेक्रेटरी लॻायो वियो। पॉपुलेशन वेलफेयर खाते जे एडिशनल सेक्रेटरी फरहान काज़ी खे बदिली करे घरू खाते जो एडिशनल सेक्रेटरी मुक़ररु कयो वियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।